हिते अचण जो मक़सद सिर्फ़ ऐं सिर्फ़ अली हैदर रुंजो ऐं सुमार महर जे वारसनि सां इंसाफ़ ॾियणु आहे। सांगड़ पुलिस जेको ज़ुल्म जी इंतिहा आहे, जेका ज़ुल्म कयो आहे इहो हद खां मथे आहे, इहो बर्दाश्त खां ॿाहिरि आहे। असां अॼु 11 ॾींहं थिया आहिनि, पूरी सिंध सरापा एहतजाज आहे। एहतजाजनि ते एहतजाज, मुज़ाहरा, रैलियूं, धरणा, रोड बंदि, हर शइ, कूकूं दाऊं, केरु ॿुधण लाइ तयारु न आहे। सिंध पुलिस जी IG वेठो आहे हींअर, उनखे गुज़ारिश कंदासीं, वज़ीर आला सिंध के गुज़ारिश कंदासीं, बराए महिरबानी करे ही जेके नंढिणका छॾे ॾिना नवां सिंधी माण्हू जेके बेयारो मददगार आहिनि, इहे रोडनि रस्तनि ते धका पिया खाइनि, जेके एहतजाज पिया कनि, जेके धरणा पिया हणनि, इन्हनि जी ॻाल्हि ॿुधो, ख़ुदारा इन्हनि जी ॻाल्हि ॿुधो, इन्हनि सां इंसाफ़ कयो। ईअं न थिए जो कमु घणो थी वञे। इन लाइ असीं हर सतह ते वञण लाइ तयारु आहियूं। 15 मई ते सुमार महर खे उमरकोट जे ज़िले जी ऐं सांगड़ ज़िले जी पुलिस, जंहिंमें 8 उमरकोट जा SHOs हुआ, 8 थाननि जी पुलिस हुई, उन्हनि गॾिजी 15 मई ते ॾींहुं ॾिठे जो शाम जो 5:30 वॻे उमरकोट मां खयूं आहे ऐं उन्हनि खे 5 ॾींहंनि ताईं मुसलसल उनखे मारकुट कंदा रहिया आहिनि। इंतिहाई तशदुद जी हालत में उनखे उन जूं मुछूं वढियूं वियूं आहिनि, उन जा वार कूड़िया विया आहिनि, उनखे तज़लील कयो वियो आहे। उन खां बैदि में ॾेती लेती जी हिननि ॻाल्हि कई आहे, पैसा घुरिया आहिनि। पैसा न मिलण जी सूरत में सुमार महर ऐं अली हैदर रुंजो खे कूड़ो मुक़ाबिलो ॼाणे क़तल करे छॾियो। उन खां पोइ अॼु 11 ॾींहं थिया आहिनि, को बि MPA, को बि MNA, को बि वज़ीर, कोई बि सिंधियुनि जो वारस, को बि धणी साईं, को बि सिंध हुकूमत, को बि माण्हू अहिड़ो कोन्हे जेको हिननि खे इंसाफ़ ॾियारे। रड़ूं करे कूकूं करे बीह रहिया आहियूं, का ॻाल्हि कोन्हे। असां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान, चीफ ऑफ आर्मी स्टाफ, वज़ीर आज़म पाकिस्तान, वज़ीर आला सिंध, IG सिंध खां मुतालबो था कयूं त बराए महिरबानी करे फौरी तौर ते इहा जेका तव्हां हींअर कमेटी जोड़ी आहे इंक्वायरी वारी, इन कमेटी ते असीं टके जो एतमाद कोन था कयूं। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जेको SP ऐं DSP ऐं SHO क़ातिल हुजनि ऐं उन्हनि जी जांच वरी हुननि जो बाला ऑफिसर DIG करे, उहो असांखे कॾहिं बि क़बूल न आहे। महिरबानी करे इन DIG वारी कमेटी जेका DIG जे मुतमिन ठही वई आहे, इनखे ख़तमु कई वञे। नई सिर्फ़ जुडिशरी कमेटी जोड़ाई वञे जेका तहक़ीक़ात करे ऐं इंसाफ़ ॾियारे।